नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। असां के एक अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त अफ़गान फ़ौज जे 5 ऑफिसरनि समेत 46 जवाननि सरहद पार करे पाकिस्तान में पनाह वठी छॾी आहे। नाज़रीन, ISPR जे तर्जुमान मूजिबि अफ़गान नेशनल आर्मी जे लोकल कमांडर अरंडो सेक्टर चित्राल में पाक फ़ौज खे पनाह जी दरख़्वास्त ॾिनी। अफ़गानिस्तान मां पनाह जी दरख़्वास्त कंदड़नि में बॉर्डर पुलिस अहलकार बि शामिल आहिनि। ISPR जे तर्जुमान मूजिबि पाक फ़ौज अफ़गान इख़्तियारियुनि सां ॼाण ऐं ॿियनि ज़रूरी क़दमनि लाइ राब्तो कयो आहे। अफ़गान फ़ौज जे 5 ऑफिसरनि समेत 46 जवाननि खे पाकिस्तान में पनाह ऐं महफ़ूज़ रस्तो ॾिनो वियो आहे। ISPR जे तर्जुमान मूजिबि पनाह लाइ दरख़्वास्त ॾींदड़ समूरा अफ़गान फ़ौज जवान चित्राल जे अरंडो सेक्टर में राति देर सां पहुता। अफ़गान फ़ौजुनि खे ज़रूरी तरीक़ेकार खां पोइ अफ़गान हुकूमत हवाले कयो वेंदो। नाज़रीन, असां के हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त अफ़गान फ़ौज जे 5 ऑफिसरनि समेत 46 जवाननि सरहद पार करे पाकिस्तान में पनाह वठी छॾी आहे। ISPR जे तर्जुमान मूजिबि अफ़गान नेशनल आर्मी जे लोकल कमांडर अरंडो सेक्टर चित्राल में पाक फ़ौज खे पनाह जी दरख़्वास्त ॾिनी। अफ़गानिस्तान मां पनाह जी दरख़्वास्त कंदड़नि में बॉर्डर पुलिस अहलकार बि शामिल आहिनि। नाज़रीन, ISPR जे तर्जुमान मूजिबि पाक फ़ौज अफ़गान इख़्तियारियुनि सां ॼाण ऐं ॿियनि ज़रूरी क़दमनि लाइ राब्तो कयो आहे। अफ़गान फ़ौज जे 5 ऑफिसरनि समेत 46 जवाननि खे पाकिस्तान में पनाह ऐं महफ़ूज़ रस्तो ॾिनो वियो आहे। ISPR जे तर्जुमान मूजिबि पनाह लाइ दरख़्वास्त ॾींदड़ समूरा अफ़गान फ़ौजी जवान चित्राल जे अरंडो सेक्टर में राति देर सां पहुता। अफ़गान फ़ौजुनि खे ज़रूरी तरीक़ेकार खां पोइ अफ़गान हुकूमत हवाले कयो वेंदो।